जेका सदर महिरबानी आहे असां न पर जेको बि जमायत जो माण्हू हिन वक़्त में जेको सपोर्ट आहे जेको पीर पागल जी प्रेमीअ ते हलियो आहे उहो कहिड़े बि वक़्त में हमेशह ख़ुशि रहियो आहे उनखे कंहिं बि दुनिया जी परवाह कान्हे ऐं उन कहिड़े बि मुसीबत ॻोल्हण ते बि आया तॾहिं बि उन्हनि भेज भेज पागल कई कंहिंखे कढणो लॻे त उनजी निस्बत हालत कहिड़ी रड़ियूं करे भरंदो त ऐं हज़ार जी गॾु थींदा त साईं डॉक्टर वटि कुझु कोन थियो इहो कोन थियो फिलहाल कोन थियो पर पीर पागल जी महिरबानी ॻोल्हण जे साम्हूं माण्हू आया थिए तॾहिं भेज पगार न हो पर इहो संदसि कुर्ब हो मोहबत हुई जंहिं ही माण्हू खे एतिरा जारी अॻिते आंदो ऐं आउं सम्झां थो त जेकर पीर पागल जो दुश्मन मूंखे वियो हूंदो त सुहिणी सलाह वठी आयो हूंदो नेक सलाह वठी आयो हूंदो फैज़ वठी आयो हूंदो पर पीर पागल कंहिंखे बयान न ॾिनी त अकल तूं असांजो दुश्मन अॼु वरी तूं छाजे लाइ पर पीर पागल मोहबतूं हर माण्हू सां रहियो ऐं जेकॾहिं अॼु हिन दौर में पीर पागल अॼु असांजो यकीन आहे असांजो ईमान आहे त पीर चटधड़ी बादशाह हमेशह ज़िंदा आहे ऐं हमेशह हीअं सुतल बि आहे आरामी बि आहे पर असांजा जमायत जा संग सुणे थो अॼु बि जेॾी महिल पंहिंजी संदसि ज़ियारत कंदा आहियूं त उहा ई असांखे सूरत यादि ईंदी आहे त जीअं बादशाह किंगरी हाउस सुॾे वेठो खिलंदो आहे ॻाल्हाईंदो आहे कचहरी कंदो आहे हीअ कंदो आहे उहा सूरत अॼु बि असांखे संदसि आहे ऐं इहो अलाह पगार ॾिनो इहो हमेशह असांजी दुआ आहे त छटधड़ी बादशाह जो कीअं क़यामत ताईं शफ़क़त जो हथु असां वटां मौजूदु हुजे ऐं जेको हुकुम थियो आहे उन ते अमल कयूं उन में असांजो हिन दीन दुनिया जो भलो आहे जेकर ईसर जा मौजूदा ॿुधाइजनि त शायदि अलाए केतिरा ई आहिनि मौजूदा जेके ॻाल्हि तंहिंखां मथे आहिनि इंसान ज़ात खे कंहिंखे बि एतिरी ताक़त न आहे जो पीर पागल जा मौजूदा करे सघे जेकी इंसान सां भलाई वञ रोज़ रोज़ जेके संदसि मौजूदा थिया आहिनि महिरबानी थिया आहिनि उन्हनि जो तूं ॻाल्हि ई खां मथे आहिनि ऐं कॾहिं बि पीर पागल कंहिंखे साम्हूं ईंदो कंहिंखे बयान न ॾिने त कल्ह तूं मुंहिंजे लाइ छा ॻाल्हाए अॼु तूं छा थो ॻाल्हाए पर 500 वारा जेके हुया केॾा सख़्तु दिलि हुया पर उन्हनि बि अची जेसि ताईं सियासतदान क़वाइद पैदा किंगरी हाउस जे दादा खे पंहिंजी मदद न माणे सघंदा त एतिरो त फैज़ हो जेको बि अहिड़ी जॻह ते आयो उन पंहिंजो फैज़ वरितो ऐं हू दुनिया में कामयाबु थियो असां जेकॾहिं हीअं साईं मौलवी साहिबु आहे उहे ज़रूरु दीनी ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं जेकी ॻाल्हियूं ॿुधी असां उन ते अमल कयूं त ही जहान हू जहान असांजे लाइ भलाई वारो थींदो जेकी शान में असां कुझु कयूं उहो असांजे लाइ भलो आहे उहो तमामु थोरो आहे एतिरो आहे जेतिरो संदसि महिरबानी जमायत ते आहिनि वास्तेदारनि ते आहिनि हाणे कहिड़ा कहिड़ा माण्हू जीअं आम आहे त पार्स लोह खे लॻंदो आहे इहो ई पार्स आहे जेको लोग जंहिंखे पीर पागल जी शफ़क़त हथ उहो शीर थी वियो कंहिं सां उन जी जेकॾहिं सेवा में हूंदासीं उन जी मोहबत में हूंदासीं हमेशह मज़ा माणींदासीं हींअर बि तव्हां ॾिठो हीअ नुमाइंदा हज़रात शायदि हज़रात पीर पागल जी दुआ आई त जमायत जो माण्हू किथे रोड ते पिघल आहे न वेठो किथे पाणी ॿूॾा पिए कुझु पिए थिया तॾहिं उते पंहिंजो वेठा ऐं रोड ते ॿियनि माण्हुनि वांगुरु एहतिजाज कयूं न कंहिंखां घुर कयूं त असांखे कुझु नथो मिले त इहे थर में जिथे वेंदो उते पीर पागल जा नारा ॿुधंदो बुख जी गाह तव्हां न ॿुधंदो इहो संदसि दुआउनि जो मौजूदो आहे जेकॾहिं दुआऊं धड़ी जूं ॾिसजनि त तमामु घणियूं तव्हां दोस्तनि जूं वास्तेदार जूं सभु ख़ासि करे वॾियूं वॾियूं